ओ माय गॉड, मूंखे ये न करणु खपंदो। पहिरियों प्रॉपरली धोई करे पोइ कटे करे, न धोई करे खल लाहे करे कटे करे पोइ बॉइल करणु खपंदा। बट ओ माय गॉड, इट्स ओके। मम्मी टू द रेस्क्यू, डिजास्टर मैनेजमेंट। अचो प्रॉपरली द वीडियो स्टार्ट कयूं प्लीज़। वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल गाइस। हे मुंहिंजे हथ में बिह आहे। अॼु असां ठाहियो था बिह जूं टिकियूं। एंड हाणे पहिरियों असांखे इनखे एक्चुअल में धोई करे खल लाहे करे बॉइल करणो हुयो नंढनि पीसिस में कटे करे। बट मां फिल्मिंग जे चक्कर में थोड़ी मिस्टेक करे छॾी। मां सिधो इनखे कटियो एंड पाणीअ में थोड़ो लूणु विझी करे बॉइल करणो रखियो। बट इट्स ओके। मम्मीअ मूंखे चई इट्स ओके, मिस्टेक थींदी आहे, थोड़ियूं रड़ियूं कई, बट इट्स ओके। त हाणे असां खल लाथी, इट्स ओके। मां जाम दफ़ा इट्स ओके चयो। एंड 4-5 पटाटा बि उबारणा आहिनि सेपरेटली, छाकाणि त बाइंडिंग लाइ कुझु त खपंदो आहे बिहनि जे टिकियुनि खे कुझु ईअं गॾु पकड़ण लाइ। एक्चुअली मूंखे ख़ाली बिह जो करणियूं आहिनि, बट मम्मीअ चई पटाटा ज़रूरी आहिनि, त ठीकु आहे। असां उअं ई लॉकडाउन में वेही वेही करे पटाटा थी विया आहियूं सची में। ऑल्सो मूंखे इहो चवणो आहे अॻियां वधण खां अॻु, इन वीडियो जे थ्रू मां ईअं कुझु नथी ॾेखारणु चाहियां कि लॉकडाउन में आहियूं असां पार्टीज़ था कयूं, इहो कुझु बि न। महिरा असांखे खाधो मिले थो, बेसिक खाधो था खाऊं रोज़, दाल चांवर फुल्को। बट अॼु हिकिड़े सदोरे असांखे बिह ॾिनई एंड आई एम वेरी थैंकफुल। थैंक यू पवन। त इन करे बिहनि जूं टिकियूं था ठाहियूं। आई होप तव्हां सभु ठीकु आहियो। अचो बिहनि जूं टिकियूं स्टार्ट कयूं। ॾिसो, बिहनि ते नेचुरली जाम मिटी हूंदी आहे, त महिरबानी करे उन्हनि खे पहिरियों धोइजो, खल लाहिजो, पोइ कटिजो। जीअं मां हिते कयो आहे तीअं न कजो, छाकाणि त पोइ जेकी सॼी मिटी आहे उहा ॿियनि में बि मिक्स थी वेंदी अंदरि बॉइल करण महिल अगरि धोई करे खल न लाहींदासीं त। बिहनि जो खलियूं लाहे करे उबारण खां पोइ एक्चुअली पहिरियों लाहिजो प्लीज़, एंड सुठी तरह धोइजो। एंड पटाटे जूं खलियूं लाहे करे हाणे असां मिक्सचर था ठाहियूं। उन में मां थोरो लूणु, ॻाढ़ा मिर्च, गरम मसालो विझंदमि, साओ मसालो, साओ मिर्च, थूम, अदरक, एंड प्रॉपरली मिक्सचर खे गॾु कंदासीं। बेसण ठाहींदासीं। बेसण में लूणु, ॻाढ़ो मिर्च, मां थोड़ी अजवाइन बि विझंदमि छाकाणि उहा स्टमक लाइ ॾाढी सुठी हूंदी आहे। एंड लास्ट में सॼो बेसण प्रॉपरली ॻोहे करे थोड़ी बेकिंग सोडा, वधीक न, छाकाणि मम्मी चए थी उन सां ऑयल वधीक चुइजंदो, त असांखे उहो न खपे। कोशिशि था कयूं। ग्राउंडनट ऑयल
वधी यूज़ कयां कोल्ड प्रेस्ड, ऑलवेज कोल्ड प्रेस्ड जा खोड़ फ़ाइदा आहिनि इन करे। हाणे असां वड़ा ॿुधा आहिनि, बेसण ठाहियो आहे, लास्ट में ख़ाली तरण खां 1 मिंट अॻु थोड़ी सोडा विझबी आहे जीअं फुलजन तव्हां सम्झी विया न। थोड़ी सोडा वधीक विझंदासीं त पोइ छिकींदो ऑयल न। तेल गरम करणो रखियो आहे बाय द वे। थोड़ो बेसण विझी ॾिठो, मथे अची वियो। बेसण गोए करे जेके नंढा नंढा सा बॉल्स ठाया उनके बेसण में बोरे प्रेम सां तईअ में विझो। हिकु दफ़ो तरजी विचोलियूं थी वञनि, फुल ब्राउन न कयो, विचोलियूं तरजी वञनि, उन खां पोइ कढो प्रेम सां। वरी पोइ थोरो ख़ाली ईअं प्रेस करिणो आहे ऐं सेकेंड टाइम करिणो आहे। ऐं पहिरियों मूंखे लॻे पियो अरे एॾो कीअं थींदो हीअं, बट ओ माई गॉड डीप फ्राइड 2 दफ़ा जेको क्रंची थिए थो मस्तु हिकदमि ईअं खाइण में मज़ो थो अचे यार। आई विश तव्हां खाई सघो। सुठा फोटो कढां इंस्टाग्राम ला, उन खां पोइ खावां, उन खां पोइ बासण मलणा आहिनि, असां ॻाल्हायूं था पोइ। बट बेसिकली तव्हांखे अगरि बिह जूं टिकियूं घर में ठाहिणियूं आहिनि, मूंखे चङा मैसेजिस था अचनि तव्हांजा इंस्टाग्राम ते कि सिंधी रेसिपीज़ ॿुधाए, त उन ते कमु चालू आहे सिंधी रेसिपीज़। हे हिकिड़ी हुयव, अगरि तव्हां कॾहिं बिह न खाधो आहे त प्लीज़ खाई ॾिसो, जाम टेस्टी हूंदो अथव। ज़रूरी न इहो फ्राइड खाओ, बॉइल करे थोड़ा मसाला हणी बि था खाई सघो, या त थोरो सौते करे, ॾाढो ईज़ी आहे। एंड ॿियो कुझु तव्हांजा सजेशन्स हुजनि प्लीज़ हे कमेंट्स में ॿुधाइजो। आई एम सॉरी, मूंखे ईअं ख़राबु थो लॻे कि मां पहिरियों धोता न, बट इट्स ओके, इन बहाने सिखंदमि एंड सिखंदमि माना ईंदो आहे सभु। जय मोहित जो मां इंटरव्यू वरितो हुयो पार्टीशन पाथ ब्रेकर्स सीरीज़ ला, जेके सिंधी किचन आहे सेंटा क्रूज़ में, उन जूं बिह जूं टुकियूं अलाह मस्त ठाहींदो आहे जाम, त उन जाम यादि पई अचे। बट इवन ज्योति विशनानी थी बि जाम सुठियूं ठाहींदा आहिनि। बिह जूं टिकियूं तव्हां फुल्के सां था खाई सघो, ब्रेड सां। असां फुल्को ऐं चटणी ठाहियो आहे, बिह जूं टिकियूं फुल्को ऐं चटणी हाणे असां डिनर ते ठाहियो आहे, त जीअं खपेव खाई था सघो। अगरि तव्हांखे थोरो चाट वांगुरु फ्लेवर खपे त थोरी ॾही, थोरा पटाटा बॉइल थियल,
थोड़ो सिंगर चटणियूं विझी करे ठाहे था सघो एब्सोल्युटली जीअं तव्हांखे वणे। त आई होप तव्हांखे इहो वणियो। अगरि तव्हां ट्राई कयो त प्लीज़ असांखे इंस्टाग्राम ते टैग कजो, असांखे ॿुधाइजो एंड इन जा सभु फोटोज़ इंस्टाग्राम ते विझंदीमांव त प्लीज़ चेक कजो। ॿियो कुझु रेसिपीज़ अगरि तव्हां चाहियो त मां तव्हांखे ॿुधायां, मूंखे कुकिंग जो जाम शौक़ु आहे, त कोशिशि कंदमि मां वीडियोज़ ठाहियां। कुझु ख़ासि हुजेव तव्हांजी फरमाइश त प्लीज़ हिते कमेंट्स में ॿुधायो। मिलूं था असां ॿिए वीडियो में। अगरि इहो वीडियो वणेव त प्लीज़ आंगूठो दॿायो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, ॻाढ़ो बटन दॿाइजो, घंटी बि वॼाइजो। घंटी वॼाइण सां तव्हांखे हर नए वीडियो जी अपडेट मिलंदी। एंड जेसिताईं असां ॿीहर मिलूं, टेक केयर, बाय।